दड़ो शहर में जसकंपारा अफ़गाननि जी आबादकारी ख़िलाफ़ ऐं गैर क़ानूनी परॾेहनि जी नेकाली लाइ इतिरादी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली जी अॻवाणी जसकम अॻवाणनि अनवर मल्ला, कामरेड अज़ीज़ सुमरो, कामरेड अशरफ सोलंकी, कामरेड एहसान सुमरो ऐं ॿियनि कई। रैली में शरीक कारकुननि दारी आबादकारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंध असांजो हज़ारे सालनि खां तारीख़ी वतन आहे, जंहिंजा वारिस सिर्फ़ असां सिंधी आहियूं। सिंध अंदरि पनाह वठी कारोबार कंदड़ अफ़गान पनाहगीरनि खे सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राब करण जा ज़िम्मेवार आहिनि। हुननि वधीक चयो त सिंध में हिन महिल 40 लख अफ़गानी आबाद थियल आहिनि, जिन खे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मूजिबि 3 जून ते फ़ौरी तौर ते सिंध मां नेकाली ॾिनी वञे। हुननि वधीक चयो त ग़ैर मुल्की पनाहगीरनि जी नेकाली लाइ उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे बि आवाज़ उथारणु घुरिजे। हीअ अफ़गान पनाहगीर असां सभिनी लाइ नुक़सानकार साबित थियनि पिया। हुननि सुप्रीम कोर्ट, वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां गैर क़ानूनी रहंदड़ अफ़गाननि खे फ़ौरी तौर ते सिंध मां नेकाली ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।